अस्सलाम वालेकुम। उन्हनि सभिनी शागिर्दनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे जेके वक़्तन फ़वक़्तन मुंहिंजे पर्सनल नंबर ते, मुंहिंजे व्हाट्सएप जे नंबर ते, मुंहिंजे मैसेंजर जे नंबर ते मैसेज कंदा आहिनि त साईं असांजा यूनिवर्सिटी जा इम्तिहान कॾहिं थींदा। उन्हनि सभिनी जे लाइ ख़ुशख़बरी आहे त 19 मई ते यूनिवर्सिटी जा इम्तिहान थींदा, जंहिंखे असीं एडी प्रोग्राम चऊं था, जेको BA BSc ऐं BCom जे हवाले सां बि सुञातो वञे थो। त उन्हनि सभिनी शागिर्दनि खे ख़ुशख़बरी आहे त 19 मई खां उन्हनि जा इम्तिहानी जो सिलसिलो आहे उहो शुरू थियण वारो आहे। जॾहिं त मां वक़्तन फ़वक़्तन इहा शइ बि अव्हां सां शेयर कंदो हलियो आहियां त असां वटि जेकी टोटल एडमिशन आहे उन जो अञा बि 30% शागिर्द अहिड़ा आहिनि जिन पंहिंजो इम्तिहानी फार्म न भरियो आहे। त 22 तारीख़ ताईं जेके बि शागिर्द असां वटि ईंदा उहे 2000 लेट फी सां असां वटि इम्तिहानी फार्म भरींदा। जॾहिं त 3 अप्रैल ताईं उहे सभु शागिर्द जेके अगरि रहिजी था वञनि त उहे 4000 रुपए लेट फी सां पंहिंजा फार्म भरींदा। यूनिवर्सिटी जीअं त पंहिंजे प्रोसीजर खे मुकमल करण में तमामु जेको आहे सो इंतिहाई जेको आहे जानदार तरीक़े सां कमु करे रही आहे ऐं यूनिवर्सिटी वारनि जो पंहिंजो बीहंदी आहे त जल्दी खां जल्दी इम्तिहान थियनि, छो त कोरोना जे करे काफ़ी सारो टाइम लॻी वियो आहे। 2020 वारी जेकी बैच आहे उनखे तमामु घणो टाइम लॻो आहे। त उनजे लाइ यूनिवर्सिटी पाण जेको इनिशिएटिव वरिता आहिनि त हर हाल में शागिर्दनि जो जेको इम्तिहान जो सिलसिलो आहे ऐं उन खां पोइ जेको प्रैक्टिकल जो सिलसिलो आहे तमामु जल्दी कयो वञे। त जीअं असां 2021 जंहिंजी असां एडमिशन बि करे चुका आहियूं ऐं इनरोलमेंट बि भरे चुका आहियूं त असां उनजो इम्तिहानी सिलसिलो शुरू कयूं। त हिकु दफ़ो ॿीहर अव्हां सां शेयर कंदो हलां त जिन बि शागिर्दनि एडी प्रोग्राम में BA BSc BCom जे प्रोग्रामनि में पार्ट 1 ऐं पार्ट 2 जा इम्तिहानी फार्म असां वटि भरिया आहिनि, उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे त यूनिवर्सिटी तरफ़ां नवाबशाह यूनिवर्सिटी जे तरफ़ां 19 मई खां उन जा इम्तिहान थींदा। उन जे लाइ अव्हां कॉलेज सां राब्ते में अचो ऐं जेके बि शागिर्द रहिजी विया आहिनि बिराए महिरबानी 2000 ऐं 4000 जी जेकी लेट फी आहे 22 अप्रैल ताईं ऐं 3 अप्रैल ताईं महिरबानी करे पंहिंजा फार्म भरियो, पंहिंजो वक़्तु न विञायो। हींअर बि तव्हां वटि वक़्तु आहे, अव्हां जे लाइ मौक़ो आहे, तव्हां पंहिंजा इम्तिहानी फार्म भरे सघो था। पाकिस्तान ज़िंदाबाद।